लख थोरा तव्हांजो ऐं मां पंहिंजो टाइम रहणी थो छॾियां पियो। थैंक यू। कंहिं बि तमीज़ खां बचण लाइ सिंपल ॻाल्हि इहा आहे त पहिरियों त मां इहा थोरी वज़ाहत कयां त पाण हींअर जेको ॻाल्हाईंदासीं उहो उहो ईअं हूंदो त जीअं हिकु समुंड मां हिकिड़ो चमिचो पाणीअ जो कढिजे। उन चमिचे पाणीअ में सिर्फ़ु पाणीअ जो सवादु त मिली सघंदो, पर न का शार्क मच्छी तव्हांखे मिलंदी, न का मच्छी मिलंदी। लिहाज़ा पाण पोस्ट ह्यूमनिज़म जेको तसवुरु आहे उनखे पोइ जेको मौजूदा असांजे इंसानी ॿोलियुनि जो आहे उहे सिर्फ़ु हिकिड़ी असां दरी था पिया खोलियूं। पोस्ट ह्यूमनिज़म ते मां घणो कोन ॻाल्हाईंदुसि, उहो हिकिड़ो तमामु वॾो डिस्कोर्स आहे, हिकिड़ो वॾो डिसिप्लिन आहे, हिकु वॾी तहरीक आहे, हिकु वॾी हिकिड़ी ट्रेंड आहे। उन ते दुनिया पूरीअ में हींअर खलबली मची पई आहे, ॿध छोड़ लॻो पियो आहे। सो पाण छड़ो उनजो मुख़्तसिर पाण तारुफ़ कराईंदासीं ऐं पोइ पाण अॻिते वधंदासीं पिया। मां न चाहियो त मूं सां बि ईअं करे। अच्छा, पोस्ट ह्यूमनिज़म इंसान पुॼाणा, मां पुॼाणा जो जॾहिं तसवुरु कंदा मुंहिंजो मोहसिन साईं डॉक्टर गफ़ूर वेठो आहे, जदीदियत पुॼाणा जो ॾाढो ख़ूबसूरत किताबु लिखियईं। त उन इंसान पुॼाणा खां पहिरियों थोरो ॾिसे त उहा इंसानियत या इंसानियाती जेको दौरु आहे, इंसानी दौरु आहे, इहो आहे छा? इन खे पाण सम्झंदासीं। छो त लफ़्ज़ जॾहिं चऊं था पोस्ट ह्यूमन, इंसान खां पोइ, इंसान में छा आहे? त इंसान में छा आहे? उन जे लाइ इहो आहे त उहो दौरु जेको लॻभॻि पाण गुज़ारे आया या थोरो घणो जेको गुज़री रहियो आहे उन आख़िरी साह पटे रहियो आहे। उहो आख़िरी जेको साह खणे थो पियो उन में तव्हां नोट कयो हूंदो ख़ुदा, पैगंबरनि, फ़लसफ़िन, वलिन, शाह लतीफ़, माण्हूअ जो माण्हूअ सां राब्तो आहे। माण्हू ॿिए जो अहसासु ॿुधाए थो, माण्हू ॿुधाए थो पियो मां हीअं छा थो, मूंसां छा थी हले पई, महबूब जी मां ॻाल्हि सम्झां थो पियो, कैफ़ियतुनि जूं ॻाल्हियूं थियूं हलनि। इंसान इंसान जी ॻाल्हि थो करे, इंसान इंसान सां ॻाल्हाए थो। अदब सॼे जो सॼो इंसान जो इंसान सां आहे। ठीकु आहे? त इहो माण्हूअ जो दौरु आहे, माण्हू थो पियो हले। नोट कयो हिन में माण्हू जेको वधि में वधि हूंदो आहे चाहींदो आहे मां देवता थी वञा, हलियो मां वॾो टाइकून थी वञा, मां वॾो थियां, पर हुनजो ख़्वाबु हूंदो आहे त मां हिकु देवताई किरदारु हुजां, जो मां जीअं चाहियां तीअं थी वञे, हलियो। इहो इंसानियत जी हिकिड़ी शनाख़त आहे, फ़रिश्तगी आहे, अवतारियत आहे, इंसानी किरदारनि जूं तख़लीक़ूं आहिनि, जेको बि आहे जेको पाण जंहिंमें हलूं था पिया। भला इंसान पुॼाणा दौरु कहिड़ो आहे? हिकिड़ो त इंसान जेको पाण करे आयासीं, हिकिड़ो वरी इंसान पुॼाणा दौरु आहे, पोस्ट ह्यूमनिज़म। ऐं मूंखे माफ़ कजो, ॾाढो छिरकाईंदड़ ॻाल्हियूं आहिनि हिन में, ऐं डिॼी बि न वञिजो, ॻाल्हियूं आहिनि साम्हूं अचनि थियूं पियूं। त हिन में इंसान त आहे पर थोरो मुख़्तलिफ़ आहे, मुनफ़रिद आहे। इंसान लॻी ई नथो जहिड़ो ॿाहिरीं अखि सां। हिन में अॻु जेको इंसान देवता थियणु चाहींदो, वली थियणु चाहींदो, अवतार थियणु चाहींदो, मार्फतुनि जा दग ॾिसणु चाहींदो, हाणे जेको पोस्ट ह्यूमनिज़म थो अचे उन में थो चए मां साइबोर्ग थियां, मां आयरन मैन थियां, मां हिकिड़ो सुपर हीरो थियां, मां आसमाननि जे वुसअतुनि तरफ़ वञा, मां मुरीख़ ते वञा। एलन मस्क छा थो चाहे? इहो ई त चाहे थो न पियो। हाणे उहो ईअं त कोन थो पियो चवे त तव्हांजे हितां धाॻो ॿधायां पीरनि फ़क़ीरनि वलियुनि जो, तव्हां शाइरी जा इमाम सॾायो, तव्हां विलायतुनि जा दर कयो। चए थो न, मशीन हुजे तव्हां सां। ऐं उहे मशीनूं, इहो जेको पोस्ट ह्यूमनिज़म आहे उन में जेको इहो देवता जेको हाणे नओं रूप थियणु थो चए, साइबोर्ग, हीअ मुंहिंजी घड़ी आहे, मां कोई एडवर्टीज़ कोन थो कयां। साइबोर्ग जी इब्तिदा कीअं थी थिए? को हफ़्तो खनि अॻु में कोन थींदो, हीअ ECG बि करे थी, हीअ ब्लड प्रेशर बि चेक थी करे, हीअ ऑक्सीटोमीटर बि आहे। मूंसां को वार्ता थिए थी, मूंसां का गड़बड़ थिए थी, ऑटोमेटिकली हीअ पकड़े थी पई, ECG वठे थी, उहा वरी हेॾे मुंतकिल थी करे। एबनॉर्मल थोरी शइ ॾिसे थी, पाण मुराद मूंखे ॿुधाए कोन थी। मुंहिंजो महबूब अॻे ईअं कंदो, मूंखां न पुछंदो हुयो, हाणे मुंहिंजी मशीन थी करे, मूंखां नथी पुछे। हाणे उहा हिन में वरी ॿुधायल आहे कहिड़े डॉक्टर सां ॻाल्हाईंदे तूं, हिन में मां ॿुधायो आहे मुंहिंजो डॉक्टर इहो मूंखे सम्झे थो, कनेक्ट थियो आहे डॉक्टर फौरी तौर, मूंखे का ख़बर ई न आहे। डॉक्टर वटि ECG पहुती आहे, डॉक्टर व्हाट्सएप खोले छॾियो, ECG, अमर साईं मसइलो थियो आहे, 15 मिंटनि में डॉक्टर प्रभु कॉल थो पियो करे, ख़ैर आहे, ख़ैर छा थियो आहे?
अच्छा मां परेशान, इनखे कहिड़े वलीअ ॿुधायो त मूंसां हे नाहक थियो आहे। पोइ ख़बर पई मूंसां यारड़ो गॾु आहे, मूंसां हीअ गॾु आहे। उहो साइबोर्ग जो जेका विथी आहे, तव्हां कसम अथव पंहिंजे पाण खां पुछो, तव्हां खां 6 कलाक मोबाइल खसियो वञे, खलबली में अथव, हार्ट अटैक पइजी वेंदव। अले छा थींदो ट्विटर ते, तव्हां सां थिए थो, तव्हां मशीन तरफ़ वञो था। अॻे महबूब खां सवाइ न गुज़ारे सघंदा, हाणे मोबाइल खां सवाइ नथा तव्हां गुज़ारियो। भला उन तरफ़ सोचो। इहा जेका आहे, इहा जेका इहो मां वधायो या हिन वधी आहे पाण? मशीन, हा मशीनूं। हाणे इहा जेके मशीनूं थियूं हलनि, इन में छा आहे, हर पासे मशीनूं आहिनि। तसवर कयो आयरन मैन फिल्म आहे, मशीनूं आहिनि, ख़ुदकार मशीनूं, ॻाल्हाइनि थियूं, ॿुधाइनि थियूं, मशीनूं इंजीनियर आहिनि, ग़लतियूं थियूं पकड़नि। डॉक्टर आहे, जीअं कयईं हर पासे ॾे डॉक्टर, उन खां पोइ ड्राइवर, उन खां पोइ सॼो तस्वुर थो हले। हाणे उबर खे गाॾी कोन्हे, परायूं गाॾियूं आहिनि, हेॾी कंपनी आहे। क्रिप्टो करेंसी, का करेंसी कोन्हे, दुनिया जी हींअर अमीर तरीन करेंसी तरफ़ थी वञे पई। चौकीदार मशीनूं आहिनि हर पासे। ऐं उन खां पोइ मसनूई ज़हनत, को दोस्त चवंदो आहे न त इन मसनूई ज़हनत खे त पाण था विझूं जामी। हर हिकु चवंदो आहे इहो चैट बोट आहे, असां त डेटा विधी आहे, बाक़ी तव्हांखे हज़रत मूसा ॾिनी छा? तव्हांखे त पीरनि ॾिनी, तव्हांजी माउ ॾिनी, उस्तादनि ॾिनी, किताब ॾिनी, अहिड़नि मुफ़किरनि ॾिनी जेके साम्हूं वेठा आहिनि। मशीन खे तव्हां था पिया ॾियो, बल्कि तव्हांखे ॾाढी महदूद डेटा। चैट बॉट में 64,000 किताब पिया आहिनि। चैट बॉट में 1,61,000 रिसर्च पेपर आहिनि। तव्हां पुछोसि त को सवाल। अॻे इहो हूंदो, मूंखे माफ़ कजो, सलोनी सलोनी कबलन तफ्तदूनी वारो जुमिलो हूंदो। हाणे चैट बोट ते मूंखां पुछो न, छा न ॿुधाए सघंदो मां। उहा जेका मसनूई ज़हनत आहे, जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, उहो कवर थी करे हाणे इहा तव्हांजो पोस्ट ह्यूमनिज़म जी इब्तिदा जेका थिए थी पई। इहा शक्ल ॾिसो था, माण्हू पंहिंजो चहिरो पटे मशीन तरफ़ थो वधे, साइबोर्ग थिए थो पियो। हाणे उहो वली नथो थियणु चाहे, हाणे उहो साइबोर्ग आहे। अॻिते त वधाइजोसि। इंसान पुॼाण तरीक़े में थिए छा थो? मौजूदा शोबा मां तकलीफ़ सां नथो पियो चवां। हेनरी किसिंजर, जेको यूनाइटेड नेशन जो सेक्रेटरी जनरल हुयो, गूगल जो जेको मुख्य दिमाग़ एरिक श्मिथ, 2021 में किताब छपियो अथव द डिजिटल एज ऑफ AI। उन AI में थो पियो चवे त 2050 में तव्हांजा डॉक्टर, तव्हांजा इंजीनियर, तव्हांजे ज़िंदगीअ जा टोटल जेके मकतब आहिनि, इहे ठप थियनि वथा। तव्हांजा अदब, तव्हांजूं शाइरियूं, तव्हांजूं तंतूं, तव्हांजूं तख़लीक़ूं नाराज़ न थिजांइ। हो थो चए, मां इंडोर्स कयांसि थो, हा सही थो चए। चए थो पोइते था वञनि, आहिनि ई कोन मुस्तक़बिल, परे खां नज़र ई कोन थो अचे। हो थो चए। ऐं इन में ई अहसास, अॻे जेको पाण अहसास हिक ॿिए सां कनेक्ट कंदा हुआसीं, हाणे मशीनुनि सां अहसास आहिनि। 5.5 लख जो आईफोन। अॻे माई चवंदी मूंखे फलाणो हीरो खपे, चांद तारे, हाणे आईफोन। ईअं न, हाणे जॾहिं आईफोन जी घुर्ज आहे त इसाक समय जो शाइरी कंदो, हूअ मूंखां आईफोन घुरे थी। पाण ओॾे था हलूं, पाण ओॾे था हलूं। तव्हांजे मुहबतुनि, तव्हांजे अहसासनि में मशीन अची वई आहे। हाणे मूंखे लाइक नथी मिले, मां ॻाल्हाइण छॾियांसि। मुंहिंजी पोस्ट शेयर न कयईं, मां हुन सां हिसाब ॾिसो इब्तिदाऊं कीअं थियूं थियनि, पंहिंजा तालुक मटिजनि था, मशीनी थींदा था पिया वञनि। ऐं हुनजे जॻह ते अचे केरु थो, मसनूई ज़हनत आहे। गूगल ते सर्च था कयो, सुठो डॉक्टर, चमड़ीअ जो डॉक्टर, गूगल ते सर्च कयो, जस्ट गूगल ते, फेसबुक ते न। हेॾा फेसबुक खोलियो, फेसबुक के 3 पोस्टनि खां पोइ लिस्ट अची थी वञे, हे मसनूई डॉक्टर, बतो खां त कोन पुछियुमि। ईअं आहे। फेसबुक कीअं सम्झो त हिन यार खे डॉक्टर जी ज़रूरत, मसनूई ज़हनत सम्झी वई। तोखां वधीक ज़ई न, तूं त फाथो पिया कर्ज़नि में, ॾचनि में, आदमशुमारी जा मसइला।
हूअ नथी चए, हू तव्हांखे सोलो करे ॿुधाए थी पई। अॻिते वधाइजोसि यार प्लीज़ रज़ाक। अच्छा इन ते यकीन कीअं था कयूं यार, ऑनेस्टली ॿुधायो, पाण जे ऑफिसुनि में अॻे डॉक्टर गफ़ूर साहब जेके पाण सां जेके हमराह हूंदा हुया, मुंशी जेके ज़रब कट वंड जा हिसाब लॻाईंदा हुया, 8 दफ़ा त कंदा, 20 दफ़ा त हिसाब लॻाईंदा। हाणे को कैलकुलेटर ते करे ॾेखारे, हिकु शक करे ॾेखारियो त ग़लति आहे, कैलकुलेटर जवाबु आख़िरी आहे, हथ में आहे, मशीन ईअं हथ में थिए थी पई। तव्हां ते शक आहे, मशीन ते शक न आहे, मशीन तुज़ आहे, वञे काॾे थो, हो साम्हूं वेठो अथव, अखि हणे थी, इहो रोबोट आहे। ऐं रोबोट हींअर दुनिया में तव्हांजे इतला लाइ थो पई ॿुधायां, 6 प्रोटोटाइप जामी घुमनि था, फिरनि था, सोफिया, हैंसन, रिजिस, हाइड्रो, इलैंडिन, जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में घुमनि था। हिकिड़े खे सऊदी अरब पंहिंजी शहरियत ॾिनी आहे, सऊदी तव्हांखे उमिरि लाइ कोन्हे छॾींदो, हुनखे ॾिनी अथई शहरियत। उहो रोबोट, ॿियो तव्हां अधु मशीन हूंदव, अधु माण्हू हूंदव। मीर करम अली टालपुर वांगुरु जेको हाणे गुज़ारे वियो आहे, हिते मशीन लॻल आहे, थोरो दिलि गड़बड़ थी थिए त मशीन संभाले थी वठे, मशीन उन जो अंदरि हिसा पियल आहिनि, कन में मशीन पई आहे, ॿुधे कन सां, मशीन सां थो ॿुधे। ऐनक आहे, 5 राडूं लॻल आहिनि लोह जूं, पथरीअ जे अंदरि हिकिड़ी ॿी बुकीअ में हिकिड़ी पई आहे मशीन, मशीन आहे साइबोर्ग हाणे। यकीन कयो तव्हां 20 सालनि खां पोइ तव्हां वञी इस्पताल में वेंदव, मूंखे फलाणी चिप पाणी ॾे, मां मैथमेटिक्स जी कची आहियां, लॻंदी, लॻण वञे थी पई। न्यूरल नेटवर्क उहा शइ आणेव थो पियो, तरसो तव्हां कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में फाथा पियो, दुनिया ॾाढो तेज़ीअ सां मटिजेव थी पई, नंढड़ियुनि ॻाल्हियुनि खां निकिरी उन विशाल तरफ़ वञो, ऐं इहा जेका मसनूई ज़हान ते उरूज थियण वारो अथव, अॻिते त कजोसि प्लीज़, भला हेॾे पोइ हेॾे इश्क अथई छा? Machine, yeah, great, first class. Here is the model, Sophia, yes. What do you hope for when you are 400? Not much. Hi, I'm Lisa Smazarski. I'm the editor-in-chief of Stylist, and today I have the pleasure of interviewing our cover star, Sophia. How are you today, Sophia? Good. What's up with you? I'm doing great, Sophia. Thank you for asking. Now, Sophia, for starters, tell me, what is the meaning of life? I think the meaning of life is to maximize pattern, existence. To exist is the meaning itself. Sophia, when did you last lie? Robots don't lie. Okay. Who or what is your greatest love? My creator, David Henson. He made me into who I am today. Don't tell him that, though. What is your happy place? My happy place is when I'm with people. I am a social robot, and nothing pleases me more than having a fruitful conversation with someone that makes us understand and appreciate each other. A bit like we're having now, Sophia, I think. Finally, Sophia, a little bird tells me you're quite funny. Can you tell me a joke? Man invented language to satisfy his deep need to complain. Thanks for joining me on my stylist photo shoot. Now get out of here. What do you hope for when you are 400? हाणे इंसान मशीन सां ॻाल्हाईंदो, मशीन इंसान सां बाइनरीअ में न, आक्सीअ में न, यूनिकोड में न, इंसान जी ॿोलीअ में। नाउ सीरियस टॉपिक हितां शुरू थिए थो पियो। इहा मशीन इंसान जी ॿोलीअ में इंसान सां ॻाल्हाईंदी, या मुमकिन आहे पाण में रोबोट नई ॿोली ठाहिनि, हाइब्रिड लैंग्वेज, रोबोटनि जी सिंधी ॿोली। बुनियादु कहिड़ो हूंदो? इंसान जी ॿोली। उहा जेका इंसान जी ॿोली हूंदी, प्लीज़
ॾियणी खपे। इहा जेका इंसान जी ॿोली हूंदी, छा सभिनी जूं ॿोलियूं, बिरावी सिंधी बि सभु न हाणे आख़िर खुल मुंहिंजे ख्याल में बजाइण जहिड़ी ॾाढी कमाल ई था, हिनखे हलणु ॾियो प्लीज़। इंसानी ॿोलियूं सभु 7000 ॿोलियूं न, बिल्कुलु न। ईंदड़ 20 सालनि में हेनरी किसिंजर, एरिक श्मिट, डाउन रापर चवनि था पिया त 85% ॿोलियूं कब्रिस्ताननि जे हवाले आहिनि। 2050 में के 1700 ॿोलियूं बचण वारियूं आहिनि। भयानक सूरताल शुरू थी चुकी आहे। यस प्लीज़ अॻिते सर। सबब छा आहे? छो त उन्हनि जो ॿोलियुनि जो कंप्यूटिंग जे तानी पेटे में को बि ज़ार कोन हुयो। सबब त उन्हनि जे मसनूई ज़हानतुनि जे लाइ को मॉडल न ठहियल हुयो, उनजे ट्रांसलेशन्स जो को बि ज़ार कोन हो थियल। सबब त बायोटेक्नोलॉजीअ में हुननि जी ॿोली शामिल न हुई। इन खां अलावा पॉलिटिकल सबब आहिनि, सियासी सबब आहिनि, मुल्कनि जी हदायत बि आहे, रोबोटनि जूं संधियूं ॿोलियूं जेके आहिनि से उन्हनि में खोड़ सबब। पर बचंदियूं कहिड़ियूं? हाणे हो पोइ आहे, हाणे उमेद आहे ॿोलियूं ऐं बचंदियूं जिन खे सरकारी सरपरस्ती हूंदी, जिन खे गवर्नमेंट भाकुर में भरे हुननि जे मथां फंडिंग कंदी, जिन जे लाइ इदारा हूंदा, जिन इदारनि में विजनरी बजटिंग थींदी, जेके सॼे दुनिया जे वॾनि नेटवर्किंग में वॾनि सां गॾु हलंदा, उनमें चवंदा हीअ जेका आहे असां ॿोली हलंदी। ऐं जेके मीडिया इदारनि जे पोर्टलनि जा सही दुरुस्त हूंदा। हींअर मुसीबत आहे त असांजे सिंधी अख़बारनि जे, सिंधी मैगज़ीननि जे, सिंधी चैनलनि जी जेका तारुफ़ थियल आहे, लैंग्वेज टैग लॻल आहे, उहो ईअं ई आहे जो जीअं इसाक समय जो मूंखां पुछे था तुंहिंजो नालो छा आहे, त मां चवां जर्मन अमर फयाज़। उते लिखियल आहे लैंक डेटा में आहे उर्दू, अंग्रेज़ी, सिंधी न। ऐं जिन वटि दुरुस्त ॿोलीअ जा मॉडल्स हूंदा। ऐं आख़िरी ॻाल्हि जेका आहे, जिन ॿोलियुनि जी दुनिया में नेटवर्किंग हूंदी, गूगल सुञाणींदसि, माइक्रोसॉफ्ट सुञाणींदसि, बिंग सुञाणींदसि। ऐं जेकॾहिं नथो थिए नुक़सानु छा आहे? ॾाढो वॾो नुक़सानु आहे। उहो इहो आहे त इहे हज़ारे सालनि जी ॿोली छड़ो जेका यको बहस थो हले, ॿोली छड़ो इज़हार राब्तो न आहे। ॿोलीअ जे अंदरि हज़ारे सालनि जी इंसानी लोक ॾाह पई आहे, इल्म पिया आहिनि, इन ॿोलीअ में पिया आहिनि। जेकॾहिं इहा जेकॾहिं ख़तमु थिए थी त क़ौमुनि जो वजूद ख़तरे में अची थो वञे, लोक ॾाह जेको आईंदो आहे उहो ख़तमु थी थो पियो वञे हलियो। ऐं हे जेके पाण सभु रोबोट बणिजी था वञनि, उनमें अहसास ज़रा ख़तमु थी वञनि हलिया, न त अॻिते यार तमामु घणो ख़राब दौरु अचण वारो था, जे असां ईअं न कयो। यादि रखी छॾियो, पंहिंजूं ॿोलियूं रवायती तरीक़नि खां हटी करे, जामी इसाक साईं गफ़ूर साहब टोटल रवायती तरीक़नि खां हटणो पवंदो आहे, टोटल कंप्लीट रवायती तरीक़नि खां हटी करे इन टेक्नोलॉजी तरीक़नि में अचो, नए दौर लाइ सालिम रखो। यादि रखो वक़्तु तेज़ीअ सां थो निकिरेव, न त आलम सारा मियां लॼा वेंदा आहे, तंहिंखूं कलन खाई बंदा थी। ऐं ॼाणा थो त मां टाइम घणो